ठुल्ह खां रिपोर्ट कर रहियो आहे अलहरखियो बुलेदी ठुल्ह ऐं दड़ो शहर में बरसातुनि खां पोइ इलाइक़े जी बहाली लाइ जारी कयल अरबे रुपया करप्शन जे वर चढ़ी चढ़ण करे केतिरा ई इलाइक़ा बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जंहिं सबबि ठुल्ह ऐं दौड़ वासियुनि हिन जदीद दौर में बि सख़्तु तकलीफ़ुनि सां ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद हयात गुलराणीअ मूजिबि ठुल्ह जे बहराड़ीअ जा शहर दौड़ गुज़िरियल बरसातुनि जी तबाह करण खां पोइ मरमती कमनि लाइ आयल फंड करप्ट कामोरनि जे वर चढ़ण जे करे इलाइक़ा अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ठुल्ह ऐं दौड़ शहर जे अक्सर इलाइक़नि जा रोड रस्ता मुकमल तौर तबाह थी विया आहिनि, जॾहिं त सिहत जूं सहूलियतूं पिणु न हुअण करे ॻोठाणा हिन महांगाई जे दौर में निजी अस्पताल में ॻरी फीसुनि एवज़ इलाज करण ते मजबूर आहिनि। स्कूलनि जी इमारतुनि ज़बूल हालत हुअण करे शागिर्द बि तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हितां जे सियासी समाजी धुरियुनि ऐं इलाइक़े वासियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर करप्ट कामोरनि ख़िलाफ़ नेब खां जांच कराए इलाइक़नि जे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।